बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सूरह अल-फतह रुकू नंबर 1। ऐं पैगंबर बेशक असां तोखे बदरी फतह ॾिनी ऐं तुंहिंजा कुसूर जेके अॻु गुज़रिया ऐं जेकी पोइते रहिया से सभु अल्लाह तोखे माफ़ करे ऐं तो ते पंहिंजी नेमत पूरी करे ऐं तोखे सिधी वाट ॾेखारे। पोइ अल्लाह ग़ालिब सोभारे सां तोखे सोभारो करे। अल्लाह उहो आहे जंहिं मोमिननि जे दिलनि में आराम नाज़िल कयो त उन्हनि जो ईमान संदन अॻे ईमान सां वधीक थिए ऐं आसमाननि ऐं ज़मीन जा लश्कर अल्लाह जा ई आहिनि ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ऐं त मोमिननि ऐं मोमिनाणियुनि खे अहिड़े बाग़नि में दाख़िल करे जिन जे हेठां वाहियूं पियूं वहनि, उते सदाईं रहंदा ऐं संदन वधायूं खाइण मेटींदो ऐं इहा अल्लाह वटि वॾी मुराद माणण आहे। ऐं त मुनाफ़िक़नि ऐं मुनाफ़िक़ाणियुनि खे ऐं मुशरिकनि ऐं मुशरिकाणियुनि खे अज़ाब करे जे अल्लाह ते तमामु बुछड़ो गुमान भाईंदड़ आहिनि। बुछड़ी मुसीबत मथनि हुजे शाल ऐं मथनि अल्लाह ॾमरियो ऐं खेनि लानत कयाईं ऐं उन्हनि लाइ दोज़ख तयारु कयाईं ऐं उहो बुछड़ो हंधु आहे। ऐं आसमाननि ऐं ज़मीन जा लश्कर अल्लाह जा आहिनि ऐं अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। बेशक असां तोखे शाहिदी ॾींदड़ ऐं ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ड्रिजारींदड़ करे मोकिलियो। तव्हीं अल्लाह ऐं संदसि पैगंबर ते ईमान आणियो, संदसि दीन जी मदद करियो ऐं संदसि इज़त करियो ऐं सुबुह ऐं सांझीअ जो अल्लाह खे पाकाईअ सां साराहियो। बेशक जेकी तोसां बेअत कंदा आहिनि से अल्लाह सां ई बेअत कंदा आहिनि। संदनि हथनि मथां अल्लाह जो हथु आहे। पोइ जेको अंजाम भञंदो सो रुॻो पंहिंजे छीए लाइ थो भञे ऐं जंहिं ॻाल्हि ते अल्लाह सां अंजाम कयो अथसि तंहिंखे जेको पूरो कंदो ऐं सिघो तंहिंखे अल्लाह वॾो अजर ॾींदो।